नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा आहियूं। पीर जो गोठ अरवासी मोहम्मद कासिम जोणे जो अखियुनि जे नूर खां महरूम आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहे पीर जो गोठ में अवामी न्यूज़ रिपोर्टर नौमान ख़ासकेली पंहिंजी हिन रिपोर्ट में जीअं त मूंसां गॾु मौजूदु आहे पीर जे गोठ जो रहवासी मोहम्मद कासिम जेको पीरसन अखियुनि खां नाबीन बणियल आहे ऐं हीउ इलाज लाइ परेशान आहे। वधीक इन हवाले सां हिन सां गौर वीचार कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। मुझे चवणु आहे त सरंदी आलम खां अपील कजे थी त मुंहिंजी मदद कई वञे। ॿुधारा मां नाबीन आहियां, मुंहिंजो ख़ानदानी नाबीन आहियूं। असां टे भाउर ऐं हिकु भेण नाबीन आहियूं। असांजो करण कमाइण वारो कोई कोन्हे। सरंदी आलम खां अपील कयूं था त असांजी मदद कई वञे। आगा खान हॉस्पिटल में इलाजु थिए थो ऐं कुझु माण्हुनि जो इलाजु थी बि वियो आहे। हिकु जा 2.5 लख रुपया वठनि था। सरंदी आलम खां अपील कजे थी त असांजी मदद कंदा, असां तव्हांखे दुआऊं कंदासीं। घणे टाइम खां वठी तव्हां नाबीन आहियो? मां पैदाशी ईअं आहियां। हा, तव्हां पहिरियां इलाज लाइ दायो आहे? असां दायूं त जेको असांजो हाणे मूंखे जेको CLS चयल आहे उहो सरकारी गवर्नमेंट जो टको लॻल आहे हुनते। हा हा, सोशल वेलफेयर ऑफ गवर्नमेंट जो चयल आहे, टको लॻल आहे हुनते। इलाज किथां करायो आहे तव्हां? असां अलशफा हॉस्पिटल सकर जा आहियूं। 2.5 नंबर कोरंगी कराची जेका हॉस्पिटलियूं आहिनि उते बि असां विया आहियूं। हिकु ॿिनि में जेको हॉस्पिटल ॾेखारियो आहे, पर आगा खान में हिन वक़्तु कामयाबु डॉक्टर अची विया आहिनि जेके इलाजु कनि था। उन्हनि खे जेको आहे चयोसीं असीं इलाज जे लाइ, त उन्हनि चयो असांखे 2.5 लख रुपया हिकु अखि जा खपंदा, यानी कि 2,50,000 हिकिड़ी अखि जो 5 लख रुपया लॻंदा ॿिनि अखियुनि जा। असां न आहे सरंदी आलम खां अपील कयूं था असांजी मदद कई वञे। ॿुधारा रब पाक तव्हांखे ऐं तव्हांजे बच्चनि खे तंदुरुस्त रखंदो, सिहतयाब रखंदो। कोई इलाज लाइ परेशान आहे? हिन हवाले सां छा चवणु आहे? साईं काफ़ी अर्से खां वीचारा ख़ानदान पूरो परेशान आहे। असां सरंदी वारनि खे मौजूदा पीर गोठ जे MP सैयद राशिद मोहम्मद शाह खे चऊं था, जावेद शाह खे चऊं था, साईं मुराद अली शाह असांजो वज़ीर चीफ मिनिस्टर साहिबु आहे, उनखे अपील था कयूं त हिननि जी वीचारा ही लाइक़ु आहिनि। हिननि जी की ख़ानदानी वीचारा मज़दूर हिननि जी मदद कई वञे। ख़ुदा जे वास्ते भलारो महीनो आहे। इन खां अलावा जेके ॿिया सरंदी वारा आहिनि, पीर ॻोठ वारा या पंहिंजे सिंध वारा या पाकिस्तान वारा आहिनि, मीडिया जे वसतुनि सां हिननि जी मदद कनि। तव्हां पीर जे गोठ जे रहवासी मोहम्मद कासिम जोणे जो जी गौर वीचार ॿुधो ऐं मोहम्मद सादिक भुट्टे जी ॻाल्हि ॿुधी। हुननि जो चवण त हिन जी जेका पीरसन जी फैमिली आहे पूरी जो पूरी नाबीन बणियल आहे ऐं हिननि सिंध गवर्नमेंट खां अपील कई आहे त फौज जो नोटिस वठी हिनखे माली मदद कई वञे त जीअं ही पंहिंजी ज़िंदगी बहितरीन तरीक़े सां गुज़ारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ासकेली अवामी न्यूज़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।